अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ट्यूसडे 29 मार्च। सुबुह जा थिया आहिनि 9:30। कम वारी छोकिरी हाणे हली वई ऐं मां सुबुह जो इहा ॾही ॼमाए चुकी आहियां। मथां सवाइ हीअ हिते थाम धोई वई आहे। सुरण सुबुह जो पालक कटे बॉइल करे छॾी हुई, जेका मां कल्ह वठी रखी। त हीअ जेका हाणे बसि थधी थींदी त फ्रीज़ कंदासीं। कुझु हिसा ठाहिया आहिनि हुन जा पंहिंजे हिसाब सां त असांखे छा छा पचाइणो आहे। ऐं कुझु इहो बि मुंहिंजो इरादो आहे त टाइम सेविंग टिप्स रमज़ान जे हवाले सां बि या वरी वर्किंग वुमन जेके आहिनि उन्हनि जे हिसाब सां बि त कुझु शयूं अहिड़ियूं मां शेयर कंदमि। इंशाल्लाह प्लैनिंग आहे जेके ॾाढियूं यूज़फुल हुजनि। सो इहा मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा आहे। ॿाहिरि अची वियमि। अॼु मूंखे ॿाहिरिनि कुंडनि खे ख़ासि तौर ते पाणी ॾियणो आहे, पर अञा ताईं गाॾियूं बीठियूं आहिनि। मां सिर्फ़ु वेट थी कयां त हे माण्हुनि जूं गाॾियूं हितां हटनि, अला करे हटनि, त पोइ मां हिननि खे पाणी ॾियां। छो त कल्ह बि मां न ॾिनो, मूंखे टाइम सफ़ा न मिलियो ऐं मंझंदि खां पोइ मुंहिंजो तबियत में मज़ो न हो, इन करे मां छॾे ॾिनो। सो कमु इहो हलंदो रहंदो इंशाअल्लाह। मां अची वई आहियां कमरे में, कंप्यूटर ऑन कयो अथमि ऐं हिन ते हाणे मां हलाईंदमि न्यूज़ चैनल लाइव, जेके मॉर्निंग शो थो हले मुंहिंजो फेवरेट। ऐं हाणे हिते कंदमि सिलाई। सो अॼु मुंहिंजो इरादो आहे त मां हीअ शर्ट जेका आहे सिबी वठां। सो अलाह खे ख़बर केतिरो कमु करे सघंदमि, पर हिते हाणे कमरे में मुंहिंजो टाइम गुज़रंदो जीअं मां पंहिंजो टारगेट पूरो कयां इंशाअल्लाह। सो शर्ट सिबजी वई ऐं तव्हां ॾिसो इतफ़ाक़ कहिड़ो ज़बरदस्त आहे त हीअ शलवार हिन सां जेको आहे पटीअ सां मैच थी थिए बिल्कुलु। ऐं हीअ रओ कमीस मूंखे ॿिए हंधा हिकिड़ी मुंहिंजी फ्रेंड गिफ्ट कयो हो, ठीकु आहे। ऐं सलवार मूंखे सुगंध गिफ्ट कई। ऐं हीअ पटी मां सरतियूं सन क्राफ्ट जी एग्ज़िबिशन मां वरिती हुई, त मां इहा पटी हिन शर्ट ते हई आहे ऐं इन शलवार सां हिन जो जेको मुंहिंजो सूट आहे इहो कंप्लीट थी वियो। सो ॿाहिरि भाॼी वारे जो आवाज़ थो अचे, कुझु वठिणो आहे। सो भाॼी वारे खां अदरक पई खपे, पर अदरक हुयसि कोन। त हीअ जेको आहे मुंहिंजो रओ आहे, हिनखे मां कुझु बि न हयो आहे, सिर्फ़ु हिन जा पलव वराए ऐं ईअं ई रखी छॾियो। ॾाढो प्यारो रओ आहे ऐं ॾाढो वॾो रओ आहे। ऐं हे हैंड डाइड ब्लॉक प्रिंटिंग, हैंड प्रिंटेड। सो बहरहाल मूंखे सूट ॾाढो वणियो हो, मुंहिंजी फ्रेंड गिफ्ट ॾिनो, त मां बसि सोचियो हिनखे स्पेशल करे पाईंदमि। सो मां पंहिंजे तरफ़ां हिनखे स्पेशल कयो आहे। इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त मूंखे एॾी ज़बरदस्त शलवार हिन सां मिली वई आहे। कपिड़ो बि ॾाढो सुठो नरम लॉन जो आहे, त आराम सां मां ऊन्हारे में पाए सघंदमि। सो ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। हो मुंहिंजो ड्रेस जेको कंप्लीट थियो उहो कबट में हलियो वियो, अलाए कॾहिं पाइबो मूंखे न आहे ख़बर। ऐं हाणे मां हे सूट कढियो आहे। रओ त हिन जो मां ठाराए आई हुयमि, लेस लॻराए बाज़ार मां पीको कराए। ऐं हीअ शर्ट मां वरिती हुई सरतियूं संग क्राफ्ट एग्ज़िबिशन मां, शायदि 2 साल पहिरियों, पर मां अञा ताईं सिबी न हुई, अञा ताईं मां हिन जो रओ शलवार न ठाहियो हो। सो हीअ बि आहे ब्लॉक प्रिंट जहिड़ी आहे कुझु, ऐं हिन सॼे ते भर्त भरियल आहे पूरे में। विच में नंढियूं नंढियूं हुरमिचे जूं फुलड़ियूं अथसि ऐं हे जेका आवक जा टोपा भरियल आहिनि। ॾाढो सुहिणो थो लॻे। हे मां दीवाना वार वरितो, लाइट कलर ऐं एम्ब्रॉयडरी सिंपल हल्की फुल्की मुंहिंजी पसंदि जी। त इंशाल्लाह हिन खे बि हाणे मां सिबंदमि। ऐं हे हिननि जा ईअं सिर्फ़ु गला ठहियल हूंदा आहिनि, जीअं हाणे मां सुराण ऐं सुगन जो वरितो, त बाक़ी पासनि खां सिलाई जेका हिन जी लेंथ वग़ैरह कंप्लीट न आहे, उहा मां पंहिंजे हिसाब सां रखंदमि। सो फ़िलहालु हिनखे मां कुझु नथी कयां, शलवार बि नथी कटियां, छो त पहिरियों मां कपिड़ा इस्त्री कयां। मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, डॉक्टर सां अपॉइंटमेंट आहे, त उहो कमु पहिरियों करे वठां। कपिड़ा इस्त्री करे मां हिते सोफ़े ते ई फैलाए छॾिया आहिनि, छो त अञा हिननि में घिम आहे। ऐं हाणे मां रओ पाईंदमि ऐं ॿाहिरि मां पाइप जेको आहे सेट करे छॾियो। ऐं हिकिड़ी गाॾी अञा बीठी आहे, पर हुनजो ख़ैरु आहे, बाक़ी गाॾियूं हटी वियूं। सो हाणे मां ॿाहिरि वञी पाणी ॾेई अचां पहिरियों, पोइ कुझु ॿिया कम कयां। 11:15 थिया आहिनि ऐं लंच लाइ हीअ भाॼी कल्ह वारी मेहन जी पई आहे। ऐं सुबुह जो सुराण खे चयो हुअमि त उहा हीअ रायतो ठाहे वई, ठीकु आहे। ऐं मां मानी पचाईंदमि, हाणे सुराण जी पचाए रखी वेंदमि। चाॿियूं उहा खणी वई आहे घर जूं। ॾही हिते ॼमी वई आहे, इन जो बि थोरो मथां जेको पाणी जमा थियल आहे इहो हारे ऐं मां इनखे फ्रिज में रखंदमि। हिनमहिल थिया आहिनि 3:45 ऐं मां हॉस्पिटल मां निकिती आहियां।
मुंहिंजो 2:45 बजे अपॉइंटमेंट हो, तो माशाल्लाह पर थोरो लेट मूंखे टाइम मिलियो, डॉक्टर लेट घुरायो मूंखे। ऐं हाणे वेंदमि मां घर। बहरहाल अलाह कंहिंखे अस्पताल न मोकिले, पर हिते जेतिरो साफ़ु सुथिरो ऐं ग्रीन हूंदो आहे न, त उन में मूंखे उहो सुकून मिली वेंदो आहे, उहो मज़ो ईंदो आहे मूंखे जंहिंजी हद न आहे। त दिलि ख़ुशि थी वेंदी आहे हिते ग्रीनरी ॾिसी ऐं सफ़ाई ऐं ख़ूबसूरती। सो हाणे मां हलंदमि सिधो घर। बसि इहो ई हिकिड़ो थोरो टुकड़ो भरियां थी हिते, छो त रिकॉर्डिंग करण हिते बहरहाल मुनासिबु कोन्हे। इलाही मायूं आहिनि, पराया मर्द आहिनि, मुनासिबु नथो लॻे। छह थियण वारा आहिनि, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी आहे काफ़ी देरि खां। ऐं जीअं त मां लंच इलाही सवेर कयो, त हाणे मूंखे लॻी आहे बुख। सोचूं था त असां ॿाहिरां कुझु हल्को फुल्को ऑडर कयूं, त जीअं असां राजमानी खां पहिरियों कुझु खाई सघूं। हूअं त देरि सां कंदा आहियूं लंच, अगरि त मां सवेरे ई खाई छॾी सभु। ऐं सुबुह जो मां हिननि पथरनि खे बि वॉश कयो हो, अञा हिननि में पाणी पियो आहे। मां हिते वेट थी कयां, त सोचां थी छा ऑडर कयां। सुराण सां बि सलाह थी कयां, उनखां पोइ जेको बि हूंदो उहो तव्हां सां शेयर कंदमि, छो त बहरहाल हिन महिल ज़रूरत महसूसु थी रही आहे इलाही सारी। घर में सङर बि हुया, पर पोइ बि मज़ो न पियो अचे। सो असां हे यूनाइटेड किंग खां घुराया आहिनि समोसा, पटाटनि जा बि ऐं कीमे जा बि। ऐं हूअं त हिते सुराण जेको आहे मसाला सां चाट थी ठाहे कारनि चणनि जी, ऐं हिते पटाटो बि बॉइल थियल अथसि, अञा इहो कटिबो। हिते मसाला जेके बि हुन जे मथां पवंदा उहे बि रखिया अथई, पर हिन में अञा लॻंदो टाइम। गिदामड़ी भुॻी पई आहे, सो इन जो इंतज़ारु करणु फुज़ूल हुयो। सो असां हाणे खाईंदासीं समोसा। मां आहियां इलाही ख़ुशि, इन करे अॼु मां आइस्क्रीम वरिती आहे। हाणे जीअं ई समोसा खाई बसि कयासीं त आइस्क्रीम वारो आयो। सो ख़ुशी जे मारे मां चयमि थोरो सेलिब्रेट कयां। ख़ुशी कहिड़ी आहे पोइ तव्हांखे ॿुधायां थी, पर कॾहिं कॾहिं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं बि इंसान खे ॾाढो ख़ुशि करे छॾींदियूं आहिनि। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां आइस्क्रीम इंजॉय करे वठां, पोइ तव्हां सां कचहरी थी कयां। सो मां आइस्क्रीम खाई वरिती, इलाही सारो इंजॉय कयो, ऐं तव्हांखे ॿुधायां त मां ख़ुशि छो आहियां, छो त मां अॼु वियमि डॉक्टर वटि, त मुंहिंजूं माशाल्लाह जेके मां टेस्ट कराया हुआ उहे सभु रिपोर्ट्स क्लियर ऐं नॉर्मल हुयूं। सो मां सेलिब्रेट पई कयां, सभु कुझु नॉर्मल हुयो। त मुंहिंजी दिलि चाहियो त थोरी बद परहेज़ी जी गुंजाइश निकिरे थी, त मां इहा नंढड़ी हिकिड़ी आइस्क्रीम खाधी ऐं समोसा खाधा ॿाहिरां जा। सो ॿाहिरां जा मां हूअं हर हंध जी हर जाइ जी त शयूं न खाईंदी आहियां, पर इहा बेकरी काफ़ी मूंखे हिन जो स्टैंडर्ड वणंदो आहे, सफ़ाई सुथराई जे लिहाज़ खां, ज़ाइके जे लिहाज़ खां। मां हुननि जी पब्लिसिटी नथी कयां, पर सो कॾहिं कॾहिं मां मतिलबु खाइणु पसंदि कंदी आहियां। सो ॾाढो मज़ो आयो मूंखे। ऐं वरी डॉक्टर कुझु टेस्ट ॿिया लिखी ॾिना आहिनि, त वञो उहे कराए वरी हिकिड़ो हफ़्ते जे अंदरि अंदरि हिकिड़ो ॿियो विज़िट करे वञो, उनखां पोइ वरी 3 महीना। सो अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख अहसान करम। ऐं मां त उअं बि पॉज़िटिव सोचींदी आहियां, पॉज़िटिव रहण जी कोशिशि कंदी आहियां, पर अॼु स्पेशली जॾहिं मां ॿुधो आहे त मां अंदरां मुंहिंजा सॼा सिस्टम बिल्कुलु ठीकु आहिनि। पर उन जे लाइ मुंहिंजो जेके मां दवाऊं खाईंदी आहियां उहे खाइणियूं आहिनि, जेका मां परहेज़ कंदी आहियां उहा करणी आहे, वॉक ज़रूरु करणी आहे, उहो सभु ईअं हलंदो रहंदो। ईअं न आहे त बसि हाणे मूंखे छॾे ॾिनो अलाह साईं त वञी तूं मेहन वांगुरु कूनर में मुंहुं विझी खा। सो ईअं कोन्हे, उहे लिमिट्स, उहे पाबंदियूं, उहा केयर, उहा दवाऊं, उहे पंहिंजी जाइ ते हलंदियूं। त मां सिर्फ़ु इहो ॿुधी करे त इहो सभु कुझु जेको मां करे रही आहियां, इहा महिनत मुंहिंजी सजाई थी वञे, अजाई कोन्हे, त मां ॾाढी ख़ुशि थियमि। सो मां सोचियो त मिड़ई थोरी भला इंसान आहियूं, हिन जीअं रुझान में रहूं था, त कॾहिं कॾहिं दिलि बि चाहे थी। सो अल्हम्दुलिल्लाह, अॼु जो ॾींहुं ॾाढो 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 सुठो गुज़रियो। मां सुबुह पंहिंजी शर्ट सिबी वरिती ऐं पाणी ॾिनमि प्लांट्स खे प्रॉपर, अङण वङण धोई, ऐं ॼण मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ॾींहुं गुज़ारियो, जीअं मां चाहियां पई मां उअं ई ॾींहुं गुज़ारियो। उहो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां ई गुज़ारींदी आहियां पंहिंजो टाइम, पर कॾहिं कॾहिं इहो बि थींदो हूंदो आहे त मुंहिंजो कुझु करण जो मूड हूंदो आहे, पर करिणो मूंखे कुझु ॿियो पइजी वेंदो आहे, त पोइ थोरो माना अजीब लॻंदो आहे न। त अॼु मां सभु कुझु उहो ई कयो जेको मां करणु पई चाहियां, माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं फ़िलहालु त असां खाई पी पेट भरियो आहे, राति जो ॾिसंदासीं चांवर पचाईंदासीं या पटाटा तरींदासीं, अहिड़ो ई कुझु खाधो पचंदो, छो त चांवर बहरहाल भिगा पिया आहिनि। सुराणी इहो कमु सवेर करे छॾींदी आहे। त ख़ुशि रहणु दुनिया में आसानु अथव ॾाढो। त मां हमेशह चवंदी आहियां त मां बीमार बि मां थींदी आहियां, उनजी ज़िमेदार मां पाण हूंदी आहियां, ऐं ख़ुशि जॾहिं मां रहंदी आहियां, ठीकु हूंदी आहियां, उनजी बि ज़िमेदार मां पाण ई हूंदी आहियां। इहे ॿई क्रेडिट मां पाण खे ॾींदी आहियां।
छो त जॾहिं मां नेगेटिविटीअ खे इग्नोर कंदी आहियां, दरगुज़र कयां, धूड़ विझी छॾियां हर शइ खे जेका मूंखे तकलीफ़ ॾिए, त पोइ मां ख़ुशि रहंदी आहियां। त ज़ाहिर आहे पोइ उन ख़ुशीअ जी ज़िमेदार मां पाण आहियां। या जॾहिं मां हर शइ खे दिलि ते खणां, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं मां महसूसु कयां शिदत सां, ऐं हाणे त मुंहिंजी दिलि बि उअं ई डिस्टर्ब थियणु लॻी आहे कुझु टाइम खां, त उहो सिलसिलो अलॻि कंटिन्यू आहे। त पोइ जॾहिं ॻाल्हियूं दिलि ते रखिजनि ऐं उन्हनि खे नज़रअंदाज़ न करे सघिजे, त पोइ यकीननि उहो असांजी सिहत ते ख़राबु असरु थियूं छॾनि। त इन जो मतिलबु आहे त पंहिंजे पोइ बीमारीअ जो सबबु बि मां पाण ई आहियां, ॿियनि खे कहिड़ो ॾोह ॾिजे। छो त असां बाक़ी दुनिया खे असां पंहिंजी मर्ज़ीअ ते नथा हलाए सघूं, असां कंहिंखे बि बदिलाए नथा सघूं। असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाण खे बदिलाइणो आहे, पाण खे पॉज़िटिव रखिणो आहे, पाण खे थधो रखिणो आहे, पाण खे ई सम्झाइणो आहे, पाण खे अकुल खां कमु वठिणो आहे। सो बहितरु इहो ई आहे त माण्हू पाण ते कंट्रोल करे वञे न, हर माण्हू, त वॾी ॻाल्हि आहे। सो अल्हम्दुलिल्लाह इंसान आहियूं, कॾहिं न बि थींदो आहे पर अक्सर थी वेंदो आहे माशाअल्लाह। सो बसि इहो मुंहिंजो अॼु जो ॾींहुं हो, इहो मुंहिंजो अॼु जो व्लॉग हुयो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो। मां जीअं वक़्तु गुज़ारियो, मां छा छा कयो, मां छा सोचियो, सभु तव्हांजे साम्हूं आहे। त मुंहिंजी सोच, मुंहिंजा ख़्याल, मुंहिंजो अमल, सभु कुझु मां तव्हां सां शेयर कंदी थी रहां। सो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। सुभाणे ताईं, अल्लाह वाहे।